अल्लाह अल्लाह दी को अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां जामशोर फाटक ते बॉयज़ स्कूल में हिते आया हूँ हींअर जिते कुछ बोल मुतासिर आया वारे शहर में कंहिं ॿाहिरि जे ॻोठनि मां जिन्हनि खे हींअर ताईं बि को शइ प्रोवाइड कोन कई वई आहे उनजे हवाले सां असां ॻाल्हाए रहंदासीं अमजद भाउ सां भाउ छा हाल वारनि ॿियो हाल वाल तव्हां छा था सम्झो हिन खे कुझु मिलियो आहे न को आयो आहे हिन हाल वाल न जी बिल्कुल भाई कल रात इतने जामशोर पुगा आहिनि सुबुह ही इतने आया हुआ तो हिननि खे स्कूल में अंदर रहन न पियो ॾिनो वञे बिल्कुल हितां डी जो हितां हेडमास्टर हुयो उन इहो चयो त भाई DO ऐं DC मना कयो आहे त कंहिंखे बि स्कूल में नाहे रहिणो सही हिननि जे लाइ हिकु मुख़्तसिर कैंपूं प्रोवाइड कयूं वयूं आहिनि जिथे हिननि खे रहायो वेंदो जॾहिं त मुतासिरनि जो तइदादु इलाही घणो आहे हिते जामशोर में पूरी सिंध खां ॿोॾ मुतासिर ऐं बरसाति जा सटल माण्हू हिते जामशोर में अचनि पिया हाणे उन लाइ न जॻहियूं प्रोवाइड कयूं वयूं आहिनि न ई वरी को अहिड़ो सिस्टम ठाहियो वियो आहे जिथे हिननि खे टेंट मिलनि या खाधे पीते जूं शयूं मिलनि या अहिड़ी का शइ मिले जंहिंसां ही पाण सर्वाइव करे सघनि सुबुह मींहुं वसे पियो पोइ हिन अधे खे मुंहिंजो बाबा तूं पंहिंजो तालो भञी वेह फ़िलहालु तूं वेह छित हेठां वेह छो जो मींहुं पियो वसे हिन सां ॿचिड़ा गॾु हुया त ॾिसी सघो था नंढड़ा ॿार हिन सां गॾु हुया हिननि खे असां हिन स्कूल में रहायो आहे DC तरफ़ां या कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तरफ़ां फोकल पर्सन जेके पीपल्स पार्टी जा रखिया विया आहिनि उन्हनि तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी का बि सहकार हिमल ताईं न थी सघी आहे बरसाति मुतासिरनि लाइ को बि तदारुक लाइ न आयो आहे न जामशोर जो को बि अहिड़ो समाजी सुधारक माण्हू वस वारो दोस्त कंहिं बि क़िस्म जो को बि माण्हू जामशोर जी कंहिं बि कैंप में न पुॼी सघियो आहे असां सुभाणे मदद हिननि जी मदद जे लाइ जामशोर रिंद होटल जे हेठां हिकिड़ी कैंप वञी रहिया आहियूं पंहिंजी समाजी तौर ते उन सां असां जेके बि नौजवान जामशोर जा आहियूं उहे गॾिजी करे जेके बि जामशोर में कैंपूं लॻल आहिनि उन्हनि में असांखां जेको वसार पुॼंदो असां उनजी मदद कंदासीं तव्हांजो छा चवणु आहे DC साहिब खे तव्हांजो को मुतालबो बिल्कुलु DC साहिब खे मुंहिंजो मैसेज आहे त हिन लाइ जेको हिनमहिल रिसेंटली फंड जेको ऐलान थियो आहे फंड जो ऐलान थियो आहे शहबाज शरीफ़ खां वठां 30 अरब रुपयनि जो ऐलान थियो आहे पूरी सिंध समेत पूरे पाकिस्तान जो त तव्हांखे ज़िले वाइज़ जेको पे थिए थी पैसा मिलनि था उन्हनि मां तव्हां हिननि खे टेंट प्रोवाइड त कोन कया DHO जामशोर जेको आहे उन हिनमहिल ताईं तिबी इमदाद जी कैंप हिननि ताईं कोन लॻाई आहे पर ख़ुदारा एतिरो कयो जो रुगो 2 वक़्त जो राशन त हिननि ताईं पुॼायो सुबुह ऐं शाम जी मानी त हिननि ताईं पुॼायो तव्हां कैंपूं बि लॻाए छॾियूं तव्हां हिननि खे टेंट बि ॾेई छॾिया तव्हां हिननि जे लाइ हर शइ करे छॾी पर एतिरो कयो जो हिननि लाइ 2 वक़्त जो रोटी रुगो इंतज़ाम कयो त बि घणो थींदो अॻिते तव्हां ॿुधी रहिया आहियो हे अमजद भाउ जो चवणु आहे त हिते को बि हिननि जी मालिकी लाइ को बि हिन जो पुछण लाइ कोन आयो आहे इन खां बावजूदि असां हिन भाउ वारनि खां कुझु हाल वाल वठंदासीं साईं तव्हांजो छा चवणु आहे तव्हां केॾी महिल ॿुधायो हिते असां साईं सुबुह पता साईं असांखे फ़िलहालु छॾनि पिया कोन अची असां त गवर्नमेंट जा असां मुलाज़िम आहियूं अच्छा असां कंहिंखे हिते न छॾींदासीं असां चयो त असां काॾे वेंदासीं असां ॿुॾी आयासीं बिल्कुलु असांजा घर हर शइ असांजो लुड़ी वियो आहे बिल्कुलु असां हिते पतासीं असां तव्हांजे शहर में ज़मीन अलाह जी आहे छित रब जी आहे तव्हां हिते वियो बाक़ी जेके DC साहिब आहिनि असां उनखे मुतालबो कयूं था ऐं हितां जेको हेडमास्टर या स्पोकन पर्सन को बि तव्हांजे अचे त हिते साम्हूं हिते पोड़े पाड़े जा घर आहिनि अमजद भाई जो घर आहे तव्हां उनखे चई सघो था इंशाअल्लाह ताला कुझु बि माण्हू तव्हांखे ताला तव्हांखे खुराए था ॾियूं अल्हम्दुलिल्लाह तव्हां पंहिंजे वचन सां सुठो तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत हुजे हिते फोकल पर्सन वग़ैरह सां चई था अचूं ओड़े पाड़े खे तव्हांजी मदद पाणी जी इंशाअल्लाह ताला जेको पुॼी सघंदो असांखे पाड़े में असांखे उहो तव्हांजे लाइ कयूं था बाक़ी आहे मथनि लेवल ते असां तव्हांजी इहा ॻाल्हि पुॼायूं था इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त DC साहिब थियो या को बि थियो तव्हांजे लाइ कुझु न कुझु ज़रूरु कंदो